मुल्क में वधंदड़ दहशतगर्दी जी नई लहर त मुल्क के कहिड़ा चैलेंजेस उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवे पियो। असांजी रियासत केतिरो तयारु आहे, छो त हिकिड़ी ॿी डेवलपमेंट साम्हूं आई आहे ऐं जेके ही सिक्योरिटी कंसर्न्स आहिनि, ख़दशा आहिनि ऐं ही जेकी वॾी नई दहशतगर्दी जी लहर साम्हूं असांखे नज़र अचे पई वधंदड़, उन जे नतीजे में थियो ईअं आहे त कोयटा जी यूनिवर्सिटियुनि में जेको तदरीसी अमल आहे उहो हिन वक़्तु बंदि आहे ऐं ऑनलाइन हुननि जा क्लासिस हलनि पिया। बलोचिस्तान में काफ़ी यानी यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उहे पंहिंजो बंदि आहिनि, उते तदरीसी अमल जारी न आहे, उहो रुकिजी चुको आहे, क्लासिस हुननि जा ऑनलाइन शिफ्ट थी चुका आहिनि। हाणे इहा समूरी सूरत हाल नाज़रीन वॾा सवाल उथारे पई त छा वाक़ई में सूरत हाल एतिरी नाज़ुक थी चुकी आहे जो यूनिवर्सिटीज़ बि बंदि करणियूं पइजी वियूं आहिनि। ऐं अॼु चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल ज़रदारी साहब बि कोयटा रवाना थिया आहिनि सदर साहब सां गॾु। इन ते बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। बहरहाल ही वॾी हिकिड़ी ख़बर आहे, डेवलपमेंट चऊं अॻभराई त हिनखे चई सघिजे थो त हिन समूरे मामले में ही जेको थिए पियो त ॿिए पासे असांखे ही शइ बि नज़र अचे थी त जेके तालीमी इदारा आहिनि उहे बि बंदि थियनि था। उन जे पोयां छा कारण आहिनि, असां अॼु डिफेंस मिनिस्टर ख्वाजा आसिफ साहब खे बि ॿुधूं पिया। उनजो चवणु आहे त पंहिंजो ही जेकी अफ़गान हुकूमत आहे इहा पंहिंजो TTP जे दहशतगर्दनि जी सरपरस्ती करे रही आहे। त छा पाकिस्तान वटि हुननि जूं तमामु जेके फॉरेन पॉलिसीज़ आहिनि, ख़ासि करे अफ़गानिस्तान खे वठी करे, उहे नाकाम थी चुकियूं आहिनि? का पॉलिसी आहे बि या न? किथे आख़िर असीं लैक कयूं? छो त हीउ वॾो सीरियस मसइलो आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था त हिन नतीजे में सिक्योरिटी कंसर्न्स जे नतीजे में यूनिवर्सिटीज़ बि बंदि करणियूं पइजी वञनि पियूं। ऐं ॿिए पासे डिस्कस कंदासीं त ही ज़ाहिर कहिड़ी आख़िर पॉलिसी आहे हुकूमत वटि या न आहे ऐं छा हुकूमत तयारी करे पई इन वॾे चैलेंज खे मुंहुं ॾियण जे लाइ। ॿिए पासे असीं डिस्कस कंदासीं नाज़रीन, आलमी बैंक पाकिस्तान लाइ 10 करोड़ 20 लख डॉलर्स कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ऐं ॼाणा इहो वञे पियो त जेके लो इनकम हाउस होल्ड्स आहिनि ही उन्हनि जे लाइ वॾो फ़ाइदो पुॼाईंदी। त कीअं आख़िर हीअ आलमी बैंक मंज़ूरी त ॾेई छॾी आहे, पर हीउ कर्ज़ आख़िर आम आवाम खे कीअं फ़ाइदो पुॼाए सघे पियो, इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे। त कर्ज़ जी रक़म जेकी आहे उहा मैक्रो क्रेडिट ऐं मैक्रो फाइनेंस लाइ इस्तेमालु थी सघे थी ऐं कर्ज़ जी रक़म मां 18,90,000 माण्हू फ़ाइदो हासिल करे सघनि था, इहो वर्ल्ड बैंक चवे पई। त छा पाकिस्तान अञा कर्ज़ वठंदो रहंदो या असांजी डिपेंडेंसी वधे पई, या पर जीअं ॿुधायो वञे थो फ़ाइदो बि मिलंदो जेके लो इनकम हाउस होल्ड्स आहिनि? उन ते असीं वधीक जेको आहे पंहिंजे एनालिस्ट जी राय हिन प्रोग्राम में शामिलु कंदासीं।